नाज़रीन अमां सां ख़बर शामिल कंदालो कंधकोट में शाह लतीफ़ यूनियन पारां म्यूनिसिपल कमेटी खे टेज़रेरी न करण ख़िलाफ़ यूनियन जे मरकज़ी सदर मुश्ताक अहमद कोरेजो, जनरल सेक्रेटरी अब्दुल हादी सरकियाई, ज़ुल्फ़कार सरकी, अब्दुल सत्तार गोलो, सनौला मीरानी, फ़ारूक सोहरानी, यूसुफ सब्ज़ोई, इमदाद मलिक, आगा दानिश पठान ऐं ॿियनि मुलाज़िमनि हथनि में बैनर खणी म्यूनिसिपल कमेटी खां प्रेस क्लब ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो। हुन मौक़े ते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो आहे त असांजो जाइज़ मसइलो आहे त तमामु म्यूनिसिपल कमेटी ऐं टाउन कमेटी खे डेज़ी करे मुलाज़िमनि मां फहिलियल बेचैनी ख़तमु करे डेज़ी करे मुलाज़िमनि खे फ़ाक़ा कशी खां बचायो वञे। ॿी सूरत में वॾेरनि ऐं ऑफिसरनि जे घरनि अॻियां गंद सिटी मजबूरन कंदासीं। म्यूनिसिपल कमेटी खे जेसिताईं डेज़ी कयो वञे ऐं ओसिताईं असांजो एहतजाज जारी रहंदो। हुन चयो त कई दफ़ा सिंध हुकूमत सां ॻाल्हियूं ॿुधी अणॿुधी करे छॾनि था। हुन चयो त डेज़ी जेसिताईं डेज़री न थींदे असांजो एहतजाज पूरी सिंध ताईं जारी रहंदो। हुननि वज़ीर आला सिंध ऐं मकानी इदारनि जे सूबाई वज़ीर खां मुतालबो कयूं था त म्यूनिसिपल कमेटी खे डेज़री करे मुलाज़िमनि में फहिलियल बेचैनी दूर कई वञे।